वजा बरे बाह अञा उञ उसाट लथी नाहे लोक जी बनियूं कह कह माग ते चटन पयूं माक सिंधुअ भर वेहीब मां भोगियां थो लूसाट खामा खबड़ ॿेरियूं सुकी थिया बाट छाछर छमर छाट हाण त आजो रूह थे। ऐं ही पुछणु चाहियां थो त क्लासिकी शाइरीअ जे पोएं कबीले मां कंहिंजो शहर आहे या जदीद दौर जे कंहिं दोस्त जो शहर आहे? ही हिदायत मंगीअ जो बेत आहे जंहिंजी ॿोली उसाट माट लूसाट बाट ऐं छमर छाट छाछर छमर ऐं छाट। हाणे इहो उहो माण्हू जेको कचे जे कंधीअ जो हूंदो जंहिंजो लतीफ़ जे ॿोलीअ सां लॻा हूंदो उहो ई अहिड़ो बेत लिखी सघे थो ऐं ॿियो बेत अहिड़ो लिखी नथो सघे। अॼु जंहिं शख़्स जे किताब जी महूरत थी आहे ऐं जंहिं शख़्स बाबति असीं ॻाल्हायूं पिया उन 1946 में जनमु वरितो। मुंहिंजो हमअसर पर मूंखां 8 साल वॾो हो ऐं असांजे ज़िंदगीअ में तमामु हिकु जहिड़ायूं रहियूं आहिनि। हू बि ग़रीब जो पुटु हो, आउं बि ग़रीब जो पुटु, ऐं हुन मूं मैट्रिक रेगुलर ॾिनी, हुन ख़ानगी तरह मैट्रिक ॾिनी। पर अदीब सिंधी आलिम फाज़िल मूं बि 3 इम्तिहान पास कया जेके हिन पास कया ऐं इंटर ड्राइंग जो इम्तिहान हिदायत मंगीअ पास कयो, मूं बि पास कयो। त खोड़ असां में हिकु जहिड़ायूं बि आहिनि। लाड़काणे जी सरज़मीन असांखे लतीफ़ जा जेके पारखू ॾिना आहिनि उन्हनि में साईं अलहदाद बोयो, अनवर ऐं हिदायत मंगी। हूअं ॿलड़े जी जो हर माण्हू शाह जो हाफ़िज़ आहे, हर माण्हू शाह जो शाइर आहे। आदिल चयो त भिटाई ऐं मोहन जे दड़े खे गॾु साईं जोए साहिबु 1976 में सकरन में हीअं 20-25 दोस्तनि जे गॾिजाणीअ में चयो त सिंध जे अज़मत जा 3 निशान आहिनि, मोहन जो दड़ो, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ऐं दोदे सूमरे जो दास्तान, जेको असांजी तारीख़ जो जोहर आहे। त मां इन में 2 निशाननि में जोए साहिब जे हवाले सां 3 निशान अलामत खे बि शामिलु करियां थो, छाकाणि त उन खां सवाइ असांजी तहज़ीबी तारीख़ी ऐं अदबी जेको सुञाणप आहे ऐं क़ौमी सुञाणप आहे उहा अधूरी थी रहे। हिदायत मंगी हिकिड़ो सुठो उस्ताद हो। जॾहिं हिलाल पाकिस्तान अख़बार हैदराबाद मां कराची मुंतकिल थी ऐं सिराज मेमुण जे हथ में हुई, जेको ख़ुदि शाह जो वॾो पारखू थी गुज़रियो आहे ऐं उनजो शाह ते मज़मून इकट्ठे करे मूं ई तरतीब ॾिना ऐं जॾहिं डॉक्टर फामीदा जे अॾु मूं पेश कया त हू हैरान थी वई त मुंहिंजे भाउ शाह ते मुंहिंजो हुनजो अञा बि टिड़ियल पकड़ियल कमु आहे। लतीफ़ डाइजेस्ट जूं अञा कापियूं नथियूं मिलनि, खोड़ शयूं आहिनि जेके इहे ॿोहे साहिब बि लतीफ़ जो तमामु वॾो कमु कयो। आउं सम्झां थो त तव्हां असां समूरनि जी ख़ुशनसीबी आहे त हिन ई महीने में उहो ॿोहे साहिब जो किताबु अचण वारो आहे ऐं उन जे सहेड़ जी बि मूंखे सआदत नसीब थी आहे, जेतोणीकि उन में उस्ताद बुखारीअ ते हिकिड़ो सचल साईंअ ते ऐं कुझु ॿिया मज़मून बि शामिल आहिनि। पर उहो छाकाणि त शाइरीअ जे अभ्यास जा तरीक़ा जेके 6 क़िस्तूं हुन महराण में शाये कयूं ऐं उनखां पोइ शाह ते साञाह में ऐं ॿियनि रिसालनि में जदीद नमूने सां हुन जेको बहस कयो आहे उहो मंज़र आम ते अचणु खपे। तंहिं करे उहो मां सहेड़े रोशनी पब्लिकेशन खे ॾिनो, छपजी चुको आहे, पर जीअं त ॿोहे साहिब जा हू 2 या 3 किताब गॾे आणणु चाहिनि पिया, उन करे आउट थियण में देरि थी आहे। ईअं अनवर जे लतीफ़ ते जेका तहक़ीक़ आहे उनजा फ़र्ज़ंद लाइक़ु फ़र्ज़ंद उनखे छपाईंदा रहनि पिया ऐं असांजे हिदायत जे लाइक़ु फ़र्ज़ंद अज़ीज़ संदसि वालिद जो ही किताबु छपायो आहे। अज़ीज़ हिदायत जी सहाफ़त में जेको जीअं
सिराज सहाफ़त खे नओं ट्रेंड ॾिनो त उन नए ट्रेंड ॾींदड़नि में हिदायत, फ़क़ीर मोहम्मद, शकूर निज़ामाणी, रऊफ़ निज़ामाणी या असांजा मोहब्बत बुर्ड़ो, मतिलबु लाड़काणे जा तमामु घणा कुझु परे जेके असांजा दोस्त आहिनि उन में असांजो दस्तगीर भट्टी हो, जीएन मुग़ल हो, जेके सभई असांजे सिराज जे उन सथ में आया ऐं उन्हनि सिंधी सहाफ़त खे हिकिड़ो इनक़लाबी रुख़ ॾिनो ऐं सिंधी सहाफ़त ग़ैर जानबदार हुअण बजाए सिंधी माण्हू असां जानबदार थी बीठी, सिंध जे मसइलनि सां जानबदार थी बीठी ऐं हिदायत मंगीअ जो नालो उन्हनि में तमामु अहम आहे। हिदायत जो साईं मोहम्मद इब्राहिम जोए ते लिखियल मज़मून लेखकनि जो दोस्त शायदि अहिड़ो ई उनवान आहे। तव्हां उन में पढ़ंदव त इब्राहिम जोए ते ॿियनि सभिनी अलाए कहिड़नि कहिड़नि रुखनि सां लिखियो आहे, पर हिन लेखक दोस्त जे हवाले सां जेको लिखियो आहे इहो उहो माण्हू लिखी सघे थो जेको सहाफ़ती क़द्र ॼाणे थो। ऐं हिन उन हवाले सां जो हिसाब जी जॻह उन में लिखियो आहे त हिदायत मुंहिंजो दोस्त बि रहियो आहे ऐं जॾहिं जेल में हूंदो हुउसि तॾहिं फ़क़ीर मोहन लाशारी ऐं ही जेको हिलाल पाकिस्तान जो अदबी सुफ़ो लिखंदा उन में जेल मां शाइरी मोकिलींदो हुउसि या तर्जुमा करे त उहे या उतां जे दोस्तनि जी शाइरी उहे या लिखणियूं असीं मोकिलींदा हुआसीं त हू बिल्कुलु उहे शाइ कंदो। अहिड़ो हिकिड़ो ख़त बि मूं वटि मौजूदु आहे जेको उस्ताद बुखारी ज़ुल्फ़कार राशिदी तनवीर जे ख़तनि सां गॾु, छाकाणि त उहे 100-125 सुफ़ा थिया पे ऐं पब्लिशर जो चवणो हो त हिन में कुझु ॿिया बि मिला त जिन अदीबनि जा मूं वटि हिकिड़ो ॿ ख़त हुआ उन में हिदायत मंगी साहिब जो बि मूं वटि 400-500 फाइल ख़तनि जा आहिनि, पर फ़िलहालु जेको हिकिड़ो ख़त मिली वियो मां उनखे रिकॉर्ड ते आणणु चाहियो छाकाणि त उहो ई इन सिलसिले में हो त हिदायत मंगी हिकिड़ो खरो बेबाक क़िस्म जो माण्हू हो ऐं हुनजी ख़ुशनसीबी ही जो सूबे जो उहो फ़िक्री तरह शागिर्द हो ऐं असांजे मुख़्तियार समय उहा ॻाल्हि कई आहे त हुन वटि जेका तलख़ी या तुरशी हुई ऐं सूबे कोशिशि कई त उनखे चए त उन खां थोरो घटिजे, पर हिकिड़ो सचो माण्हू जेको आहे उहो घटि वधायूं जेके समाज में थियनि थियूं उन ते बिर थींदो आहे। शायदि सुगन आहूजा जो हिकिड़ो शेर आहे ज़िंदगी, हाणे हुन मक़सदु इहो आहे त ज़िंदगी मूं ते एॾी बिर न थी छो त मां शाइर आहियां, उन मफ़हूम इहो आहे त हीउ बि शाइर हो, हसास माण्हू हो, ज़िंदगीअ जे तलख़िन ऐं कोड़ाइनि खे इज़हारण में हू इन क़िस्म जो इज़हार ज़रूरु कंदो हो। जेसिताईं शाह सां हुनजी मोहबत जो आहे या बाक़ी जेकॾहिं इन्हनि ते जीअं दोस्तनि चयो आहे त स्क्रिप्ट जो नालो न ॾिनो वञे हा त केरी कोन चए, छाकाणि त हीअ ॾाढा तहक़ीक़ी मज़मून आहिनि। पंहिंजे पर में असांजा जेके वॾा नाला मुहक़िक़नि जे नाले सां आहिनि उन्हनि जी 1000 सुफ़े जी PhD हिन किताब जे मुक़ाबले में का शइ हैसियत नथी रखे। यानी तव्हां हिन में रुगो शाह जे ज़रायत ऐं सनत वारे मईशत वारे पस मंज़र में जेको शाइरीअ जो मुख़्तसिर जाइज़ो वरितो आहे उन में हिन इलाइक़े बॉर्डर जे भरिसां आढा दड़ा आहिनि। हाणे उन्हनि ते मुजमदार बि पासो करे वियो असांजा मुहक़िक़ जेके आर्कियोलॉजी जा ऐं मौजूदा जेका तहक़ीक़ आहे थोरी घणी उनखे आधार रखी ऐं हुन असांजे हिदायत मंगीअ लिखियो आहे त 2-4 सदियूं अॻे यानी इन दड़े मां जेके आसार मिलिया आहिनि त किताबनि ऐं किताबनि जे सड़ण जी रख मिले थी त माना त असांजो जेको इल्मी ऐं दानिश जो जेको ख़ज़ानो आहे उहो मुख़्तलिफ़ हाकारनि पंहिंजे हमलनि दौरान तबाह पे कयो आहे। उहा लिखियत असांजी मोहन जे दड़े खां वठी हुजे
या पोयनि समूरनि दौरनि में हुजे, सिकंदर जे दौर में हुजे, मुग़लनि, तरखाननि, अरगूननि, पठाणनि, नादर शाह जे दौर में हुजे। नादर शाह त असांजे जेको नूर मोहम्मद कलोड़े जो पूरो कुतुबखानो खणी वियो। ऐं तव्हांखे हैरत लॻंदी त कोटड़ी कबीर वारो जेको गोहर पीरज़ादो या साईं शौक़ साहिबु, इन्हनि नादर शाह जे वक़्त जो लुटियल अदबी जेको ख़ज़ानो हो, उतां ईरान जा पठाण जेको किताब खणी कलमी नुस्ख़ा या ॿिया विकिण सिंध में विकिणण में आया, उन मां कुझु साईं नवाज़ अली शौक़ ख़रीद कया, जिन ते असांजे ग़ुलाम शाह नूर मोहम्मद कलोड़े जा दस्तख़त आहिनि। त इन मां साबित आहे त हाकारनि हिकिड़ो त पढ़ियल लिखियल माण्हुनि ते हमिलो कयो, साञा वंदनि ते, ॿियो हुननि कुतुब खाननि खे, हलाकू सभ खां पहिरीं बगदाद जे कुतुब खाने खे लुटियो हो। ऐं उहो कुतुब खानो जॾहिं नील दरिया में विधो वियो त सॼे नील दरिया जो पाणी कारो थी वियो हो, छो त कलमी किताब लिखिया वेंदा हुआ। त जेके बि क़ौमुनि ते, ॿियनि क़ौमुनि ते कब्ज़ो करणु हकारा चाहींदा आहिनि, उहे पहिरीं इल्म जा ख़ज़ाना लुटींदा आहिनि। हाणे मां अचां थो हिदायत साहिब जे हिन किताब में 36 मज़मून आहिनि भिटाई ते। हाणे 36 जो जेसीं ताईं माण्हू वसी मुतालो न कंदो त उन्हनि ते छंड छाण न, मां सम्झां थो त हिननि 36 मक़ालनि मां ते हिते जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे, लाड़काणो हूअं ई दानिश ऐं साञा जो मर्कज़ आहे। असांजे उन नंढड़े दोस्त खां वठी, नालो मूंखे ज़हन में नथो अचे, ख़लीक मेमण खां वठी मुख़्तियार समेत ऐं जिन दोस्तनि ॻाल्हायो आहे, आउं सम्झां थो त हिन किताब जो वसी अहातो करे चुका आहिनि। ऐं ईअं ई कंहिं किताब जी छंड छाण थियणु घुरिजे। ऐं जीअं तव्हां ॿुधंदड़ वेही ॿुधो था ऐं ॻाल्हाईंदड़ जीअं, हीउ लाड़काणो शहर उहो आहे जॾहिं किशनचंद बेवस टैगोर जी शाइरीअ खां मुतासिर थियो त टैगोर खे पढ़ण लाइ हुनखे अंग्रेज़ी सिखणी पई। प्राइमरी उस्ताद हो, अंग्रेज़ी सिखी, पोइ हुन टैगोर क्लास हलाया टैगोर खे सम्झण लाइ। ईअं शाह खे सम्झण लाइ तव्हां जेके शाह जा क्लास शुरू कया, मूंखे यादि आहे तव्हां जॾहिं 83 में चूंडिजी आयो हुउसि, ऐं उन वक़्त में अदबी हवाले सां मूं जेकॾहिं को पहिरियों लेक्चर ॾिनो हूंदो त उहो हाकिम मंगी या अनवर डिंगड़ाईअ मूंखां बगीअ में ॾियारियो हो, या ॾोकरीअ में, मूंखे यादि थो अचे, जदीदी सिंधीअ जा तख़लीक़ी लाड़ा, जेको मज़मून अञा ताईं मुंहिंजो छपियल न आहे, उहो अञा ताईं अणपूरो आहे। त इहो तव्हांखे अदबी संगत जे क्लासनि में हिकिड़ो शाह जी पढ़णी, पर शाह ते लेक्चर ॾियणु। तव्हां वटि PhD आलिम वेठा आहिनि, शाह जे लुग़त ते बदर धामराओ वेठो आहे, अनवर डिंगड़ाई वेठो आहे, हीअ असांजो दोस्त अहसान दानिश PhD करे चुको आहे, फयाज़ लतीफ़ जो मुतालो, ॿिया ॼाणू सभु दोस्त हिते वेठा आहिनि, वेंदे असांजो अख़लाक आहे, सलीम कोराई, ॿिया सभु कुझु न कुझु शाह जे कंहिं न कंहिं पहलू खां हर कंहिं वटि आहे। असांजो भाउ दुर मोहम्मद आहे, रियाज़त आहे, त इन्हनि खां क्लास शुरू करायो ऐं उते नवां दोस्त आणियो। उन में ही दोस्त त अचनि, पर नौजवान अचनि जेके कॉलेज जा शागिर्द आहिनि, मैट्रिक जा शागिर्द आहिनि, त उन्हनि में शाह जी साञा। मूंखे यादि आहे त असां 6 क्लास में शाह पढ़ियो। मुंहिंजे भाउ ख़ाकी, असांजो हिकिड़ो मामू हूंदो हो अदबी बोर्ड में, परे जो मामू, उहो हुते कम्प्लीमेंट्री किताब ते ठपो हणी अची विकिणंदो हो अधु क़ीमत ते। पोइ ख़ाकी हुन खां ख़रीद कंदो हो। त आउं जॾहिं झार ते वेंदो हुउसि या पे ते झार हकलण या माल चाढ़णु वेंदो हुउसि, त इहा क्लासिकी शाइरी तव्हांखे हैरत वठंदी। पोइ हुन वक़्तु सम्झ केतिरी बि हुई। हमल, भिटाई, सचल, इहे समूरा रिसाला जेके आहिनि 6-7 क्लास में मूं पढ़ी छॾिया। त उहा साञा आहे। जॾहिं जेल में कासिम में वियासीं त असांखे शाह जे रिसाले खे बाक़ाइदे रोज़ानो सुरवार मुतालो करिणो पवंदो हो। भिटाई उहो आहे जंहिंसां तव्हांजी लव लॻी त ज़िंदगीअ जे आख़िरी पसा ताईं तव्हांखे न छॾींदो, छो त उनजे हिकु हिकु बेत खे, हिकु हिकु सिट खे, हिकु हिकु लफ़्ज़ खे जॾहिं तव्हां अॼु पढ़ो वरी सुभाणे पढ़ो त नओं ॾींहुं आपो आयो राणे मुला राति, ॾण तव्हांखे नओं मैसेज, नओं सबक़ु मिलंदो आहे। इन करे शाह जी अॼु जे दौर सां मुताबिक़त आहे ऐं इन ते तमामु घणो कुझु लिखियो वियो आहे। हाणे हिते आऊं
पहिरियों जो जंहिं मज़मून मुंहिंजो ध्यानु चिकायो ऐं मूं कढी पढ़ियो उहो भिटाई ऐं अतार। तव्हां ख़बर आहे सिंध जो अतार कंहिंखे सॾियो थो वञे? सिंध जो मंसूर सानी सचल खे ऐं सिंध जो अतार सचल खे सॾियो वेंदो आहे। ऐं भिटाईअ खे रूमीअ जे हवाले सां त सुञातो वेंदो, पर भिटाईअ खे सिंध जो हाफ़िज़ कोठियो वेंदो आहे। छाकाणि सुर यमन कल्याण पढ़ो त भिटाईअ हाफ़िज़ शिराज़ी खे घोटे पीतो आहे। पर भिटाईअ इस्तिलाह पंहिंजा कमंदा आहिनि। भिटाई हुन खां बिख अॻिते आहे। हाणे मसलन हुन शराब त इस्तेमालु कयो हिकिड़ो ई लफ़्ज़, या बाधा कयो अथसि, या ॿियो कुझु इन क़िस्म जा 2-4 लफ़्ज़ आहिनि। पर भिटाईअ हुनखे मध, मए, कलाल, कड़ो, सरो, ख़बर न आहे कहिड़ा कहिड़ा सिंधी नाला ॾिना आहिनि। ऐं मेखानू हिकिड़ो 2 दफ़ा भिटाई इस्तेमालु कयो आहे, हट थो इस्तेमालु करे मेखाने खे भिटाई। तीअं उन में तव्हां पढ़ंदो तव्हांखे उते मंसूर जो अक्स बि मिलंदो, हाफ़िज़ शिराज़ीअ जो बि मिलंदो। पर जॾहिं भिटाई पंहिंजी सिट थो आणे उनखे तहज़ीबी पस मंज़र त पंहिंजो थो ॾिए। मसलन जेकॾहिं केॾारो इमामनि जो आहे त 4 तरारूं चेल में, हा, मथे 2 पागूं। हाणे इहो ॾिसो अचे थो अरबुस्तान जे किसे खे बयानु करे थो, पर हिते जेको सूर्य बयानु थो करे 4 तरारूं चे मथे 2 पागूं, उहो दोदो आहे। यानी उनखे पस मंज़र पंहिंजे धरतीअ जो थो ॾिए। तव्हां जेकॾहिं छा आहे त भिटाईअ जे हर बेत में तव्हांखे 2 माना मिलनि थियूं। असां वारा बातिनी माना थो कढां। आउं थो चवां त मारवी जेॾीमहिल चए थी त अची उमरकोट में कंदसि कान, इहा न मारुनि रीत जीअं सेण मटाइनि सोन ते। हाणे मारवीअ खां पहिरीं लीला चनेसर जो वाक़ियो थी गुज़रियो आहे। मौलाना रफ़ीक चांदरीअ मूंखे चयो त हिते लतीफ़ मारवीअ जे ज़बानी उमर खे ताणू थो हणाए त उमर सूमरा, इहो तव्हांजे सूमरनि या सूमरनि जो वड़ जेके मणीअ ते, हार ते, सोन ते सेण मटीनि था। लीला हार ते मुड़ुसु विकियो, इहो तव्हांजो वड़ आहे, मुंहिंजो वड़ न आहे। माना हिकिड़े दौर खे ॿिए दौर में पेंट करे थो भिटाई। हाणे हिते मिसाल तव्हां पढ़ियो वर जेॾिन सी जूअ। हाणे इन जूअ जी माना किथे ॻोल्हियूं? चए थो फाको फरहत बाया, उते ई बुख, फाको बुख थींदी आहे न, बुख थींदी आहे फाको। त भिटाईअ जे कंहिं बि बेत जी माना न अचे, जंहिं सुर में हुन इस्तेमालु कयो आहे को न को तव्हां बेत ॻोल्हींदो त उन जी माना उते भर में या आस पास तव्हांखे मिली वेंदी। ईअं भिटाईअ जेको जेकॾहिं हाफ़िज़ खे वरितो आहे या ॿियनि खे, उनखे पंहिंजे तहज़ीब, यानी तव्हां मंतक तेर पढ़ो, जेका ॻाल्हि हिन बि लिखी आहे। हिन में वॾी ॻाल्हि लिखी अथई त भिटाई खे लिखे थो त शाह लतीफ़ जे फ़लसफ़े जो माख़ज़ संदसि पंहिंजा तजुर्बा, मुशाहिदा ऐं हुन जी पंहिंजे माहौल जी मलरूज़ी हालतुनि, समाजी सकाफ़ती रवायतुनि, फ़न सां गॾु संदसि मज़हबी अक़ीदे ऐं तसव्वुफ़ बाबति संदसि पंहिंजे फ़हम खे ई संदसि शाइरीअ जा फ़िक्री सरचश्मा सम्झणु घुरिजे। हाणे इहो जेको हिन चयो आहे त बाबा तव्हां हरूभरू अतार ॾे चए मंतक तेर जेको आहे, जेको पखियुनि जी पार्लियामेंट जे नाले सां ग़ुलाम हुसैन जलबाणी अरबी मां तर्जुमो कयो आहे। हाणे उन में हू पखियुनि खे उॾामंदो, हज़ारे पखी उॾामनि था, वाट ते के लालच में वञनि था, के पाणीअ ते वेहनि था, के बाग़नि में, के हेॾां किरी था वञनि, फटिजी था वञनि, वञी 30 पखी था बचनि। ऐं हू था पुछनि त उहो पखी किथे आहे जेको सरदार आहे? चए सी माना 30, मुर्ग माना पखी, 30 पखी तव्हां पाण हुतां हेॾा कशाला खणिया, इन खां पोइ ॿियो कहिड़ो ख़ुदा, ॿियो कहिड़ो मंज़िल तव्हांजी। पर भिटाई ईअं न कयो आहे। चए लिखे थो, हिदायत लिखे थो त भिटाईअ पंहिंजो किरदारु इंसाननि मां ॻोल्हियो आहे। ऐं इंसानी किरदारु लिखे थो न, फरीदुद्दीन अतार जे मंतक तेर ऐं शाह जे तइलीमात खे सिर्फ़ु तलाश वारे नुक़्ते तहत भेटियो वियो आहे असांजे आलमनि। पर अतार पखियुनि खे अलामत बनाए मतलूब ॻोल्हण लाइ, सालिक खे तलाश लाइ मूं हुनखे मुख़्तसिर कयो आहे, उत्साहियो आहे। पर भिटाई जी तलाश वारो किरदारु
माण्हू अदा करे थो। भिटाई सिधो सऊं तलाश जो अमल इंसान खां कराए थो, उन लाइ वटि दलील बि आहिनि त जवाज़ बि आहे। हाणे इहो जेको भिटाई खे परखण जो तरीक़ो आहे, इहो सभिनी आलमनि जो न आहे। हाणे मिसाल हिन वटि हुन लफ़्ज़ न लिखियो आहे, पर आऊं हुनखे वधायां थो ऐं असांजे अहसान चयो बसि त इहे बि शामिलु करणु खपनि, त पोइ हीअ ॻाल्हि असांजे हिदायत जी पूरी थी वेंदी त हुन अतार वटि 30 अलामती पखी आहिनि। आऊं हिदायत जे लफ़्ज़नि में चवंदुसि त भिटाईअ वटि तलाश जा 30 सुर। हाणे इहे 30 सुर जेके आहिनि उहे असांजे धरतीअ सां उन्हनि जूं रागड़ियूं असांजूं, वाक़िया असांजा, सभु कुझु असांजो आहे। हाणे ॿियो हिदायत लिखियो आहे त भिटाई जज़्बनि ऐं रवैयनि जो शाइर आहे। हाणे मसलन चए थो पम्हारनि पापो हुयो वरिया वाहूंदा, जॾहिं वाहूंदा थींदा आहिनि, वाहूंदा ॾखण जी काम हीर लॻंदी आहे त वाहूंदनि खां पोइ मींहुं पवंदो आहे त वस थींदी आहे ऐं मारुनि में पाॿो प्यारु वधंदो आहे। या ॿियो आहे त पम्हारनि पाॿो हुयो कई वस वाहूंदनि, या कढियो पेण पीअनि, पीअण माना कहिड़ी रब पटड़ी, मलीर घुर्जे मारवी, माना जेॾी महिल उहो वस वाहूंदा थियनि, रब जेका आहे ॾुथ जी पीअनि था, त उन वक़्तु हू चवनि था त मलीर में मारवी हुजे, अॼु हिते हुजे। इहा जेका तड़प आहे। या ॿिए हंधि चए थो पम्हारनि पाॿो हो कई वाहूंदनि वस, माड़ीअ वेहे मस, मलीर वेंदी मारवी। उहो माड़ीअ में वेहण लाइ तयारु आहे। हींअर त मींहुं वसियो आहे, उनजी दिलि ट्रपा पई ॾे त हू मारुनि वटि पुॼां, त इहो रवैयो ऐं जज़्बो आहे। हफ़ीज़ कुरैशी मूं शायदि हिते दोहरायो त चई त लतीफ़ जज़्बनि जो शाइर, शाइर लफ़्ज़नि खे जज़्बनि में घटि आणींदा आहिनि, पर लतीफ़ उहो शाइर आहे जंहिं जज़्बनि खे लफ़्ज़नि में बयानु कयो आहे। चई त मां हिकिड़े दफ़े जेल में हुजां, दोस्तनि खे वेठो चवां त आउं हर 15 डिसंबर ते मलमल जो पहिराण लाहींदो आहियां ऐं गरम कपिड़ा पाईंदो आहियां, ओवरकोट पाईंदो आहियां, पर अॼु जेल में आहियां। जे अधु काल गुज़रियो त घरां मानी आई, मानीअ सां गॾु ओवरकोट ऐं गरम कपिड़ा आया, मूं इहो भिटाईअ जो भेत अची वियो त सा उझा में कीअं जंहिंजा सोरींदड़ सुपरी। त चई त लतीफ़ जज़्बनि जो शाइर आहे। त हिते साॻी ॻाल्हि असांजे हिदायत लिखी आहे त लतीफ़ रवैयनि ऐं जज़्बनि जो शाइर आहे। हाणे हीअ शइ जेका आहे, मूं हिकिड़े दफ़े असांजो MH पमर वेठो हुजे, हुन ॿुधायो त जॾहिं दुनिया में ॾुकर पवंदा आहिनि, पोइ ग़ासिब क़ौमूं, बुखियूं क़ौमूं ॿियनि ते सायनि क़ौम ते हमिलो कंदियूं आहिनि। चुना कहत साली के अंदर दमश्क के 11 फरामोश करदंद इश्क। हिकिड़े साल दमश्क में एॾो अची ॾुकार पियो जो यारनि खां इश्क विसरी वियो। हाणे चई त उन वक़्तु बगदाद वारनि हमिलो कयो आहे ॿियनि मुल्कनि ते, त मां चवांसि यार भिटाईअ इन खां वधीक चयो आहे। चई छा? मूं चयो भिटाईअ चयो आहे त थांवर उथी पस ॾेह खिवंदी विजड़ी, तो पेका मूं साहुरा खिवण पिलायो रस, वस तनी लाइ वस जिन वर मटे भाउर कया। माना एॾी बुख आहे, एॾी शिदत आहे, एॾो ॾुकार आहे, एॾी कहत साली आहे जो ज़ाल मुड़ुस सां सुती पई आहे, ॼण भाउरनि सां भाउ सां सुती पई आहे, सेक्स ख़तमु थी वियो आहे। त चई त कमाल जो मूंखे लिखी ॾे, मां किताबु लिखां पोइ त क्लाइमेट जा असर कीअं थींदा आहिनि। हाणे उहो किताबु शायदि हाणे अचे पियो, उन में उहो बेत आहे या न आहे। त लतीफ़ जज़्बनि जी हाणे असांजे हिदायत बि उहा साॻी कई आहे। हाणे हिकिड़ो ॿियो आहे कापाइतीअ में सनद जो ज़िक्र, चए थो शाह ऐं सचल पंहिंजे कलाम में पंहिंजे दौर जे सिंध जी मईशियत ऐं ज़रायत ते ख़्याल आराई कई आहे। सिंध जी ज़रख़ेज़ उन मां उनखे इख़्तिसार कयो आहे मूं। सिंध जी ज़रख़ेज़ ज़मीन कपह जे पैदावार लाइ मौज़ून आहे।
यूरोपी काबिज़नि मुल्कनि ते माशी सियासी कब्ज़े खां पोइ जेके ज़रई इस्म पंहिंजनि मुल्कनि ॾांहुं मोकिलिया उन्हनि में सिंध जी कपह अहम आहे। कपह जी पैदावार खां वठी मलमल जी तयारीअ ताईं जे मरहलनि जो भिटाईअ ज़िक्र कयो आहे। सिंध अंदरि टेक्सटाइल जो धंधो आम हो, उन जी सौदागरी परॾे सां थींदी ऐं उन लाइ हिते ई दोस्त पढ़ी आहे भिटाईअ जो बेत त के ओबीन अरब में के क़ाबिल मंझि कतिन सुट उन्हनि जो सफ़रो मटियो माणकनि। माना सिंध जे सुट जे हवाले सां ॿुधाए थो त सफ़रो आहे छो त उन जे बदिले में माणक मिलनि था। कादिर कीम कढनि थेले थुल्हे वारियूं चई हिन में उन्हनि वीचारनि जो बि माल आहे। छल उहो थुल्हो जेको कचो अथनि उन जो छल उन जो बि अघु सुठो थिए। माना भिटाईअ कमाल कयो आहे न। हाणे ॿियो बेत आहे त तुम्बाए ताक़ीद सां जिन पिञायो पाव। पिञायो लफ़्ज़ पीञारे मां निकितो आहे जेको उणे थो। भिटाईअ मंसूर वारे ॻाल्हि चयो आहे त मूंखे माउ मिजाद पीञारे जीअं पिञियो। हाणे हिते चए थो त तुम्बाए ताक़ीद सी जिन पिञायो पाव लसी तंदु लतीफ़ चए हले तिन हथां मलमल मंझां माउ जे सिखियूं तिन सोन कयो। हाणे मलमल जो कपिड़ो बि सिंध में थींदो हो ऐं एॾो बारीक कपिड़ो थींदो हो। मलमल उणण जी उणत जिन सिखी जिन अहिड़ो कपिड़ो या अहिड़ो उन या अहिड़ो सुट कतियो जंहिंमां मलमल थी उन्हनि जेके इहो अमल सिखियूं आहिनि उन्हनि सोन कमायो आहे। त भिटाई टेक्सटाइल जे फन हुनर ऐं उन में ॿाहिरि दुनिया में विकिरे। पर हाणे इहा शइ ॿियनि बि लिखी आहे। हाणे असांजा मुहक़िक़ वॾा आलिम जिन ढेर किताब हेतिरा हेतिरा लती वधे किताब लिखिया आहिनि उहे वेठा इनखे चवंदा कम्ब बि कत बि उहो वरी ओॾा परियां जॾहिं पुछाणो थींदो उन ते छिके विया आहिनि। बाबा हिते बि कंबणो आहे त हीउ जेको सुट विकिरो थींदो इन जो अघु थींदो या न थींदो। अॻियां तोरींदड़ तिखा आहिनि। हू तोरींदड़ भले तव्हां रूहानी माना हिकिड़ी टी माना भले कढो पर ॿ मानाऊं त असांखे ॾियो। जेके लतीफ़ असुली मानाऊं ॾिनियूं आहिनि उहे त असांखे ॾियो न। ऐं उन्हनि जे बारे में असांजे हिदायत लिखियो आहे। ऐं हिदायत जो भिटाई सां इश्क़ कमाल जो 22 तारीख़ शायदि दिसंबर ते वफ़ात कई अथई ऐं 31 तारीख़ ते रेडियो जो प्रोग्राम करे थो सुरसुणीअ ते। कमाल आहे न हुन माण्हू जो भिटाई जो लॻा। हा हिकिड़ो ॾींहुं अॻु में सुरसुणीअ ते जेको आहे सो लेक्चर ॾिए थो। पोइ दिलि बेवाफ़ाई करे छॾी उहा जुदा ॻाल्हि आहे। त लतीफ़ सां हुनजो नातो ज़िंदगीअ जे आख़िरी लम्हे ताईं हो। इन हवाले सां हिन किताब जी वॾी अहमियत आहे। अज़ीज़ ऐं ईसा ऐं ॿियनि दोस्तनि खे मुबारकूं।